लक्ष्मी नारायण भगवान की जय। प्यारी साथ संगत, जय जय नारायण नारायण नारायण। इन्हीं परमात्मा जे पावन नाम धुन सां सत्संग की शुरुआत था कयूं। ता सभिनी जो स्वागत आहे। देवर्षि नारद विरचित भक्ति सूत्र तैते असां सत्संग ॿुधी रहिया आहियूं। कल असां हिकिड़ो ई सूत्र पकड़ियोसीं, अन्यस्मात् सौलभ्यम भक्तो। सभिनी साधननि में भक्ति सरल आहे ऐं श्रेष्ठ भी आहे। सरल भी ऐं श्रेष्ठ भी। बेस्ट सभिनी खां सर्वश्रेष्ठ आहे भक्ति। अॼु अचे तो 59 नंबर सूत्र, प्रमाणांतरस्यानपेक्षत्वात् स्वयं प्रमाणत्वात्। भक्ति जेका आहे प्रमाण स्वरूप आहे, उनखे कंहिं प्रमाण जी आवश्यकता कान्हे। प्रमाण माना सबूत, साक्ष्य। इन्हें जो मतलब थोड़ो समझो। अॼु जे समय में कूड़ वधी वियो आहे, धोखा वधी विया आहिनि। कुछ भी कोई चए त पोइ प्रमाण घुरियो वेंदो आहे। उनखे सही साबित तॾहिं कयो वेंदो जॾहिं प्रमाण उनजो मिले। सत्संगनि में भी चयो वेंदो आहे न कि हीअ ॻाल्हि जेका मां चवां थो उहा हिन शास्त्र में या हिन ग्रंथ में हिते लिखियल आहे। उनखे भी प्रमाण चइबो आहे। प्रमाण सां वक्तव्य मजबूत थींदो आहे, पक्को थींदो आहे कि भाई मुंहिंजी मन घड़त ॻाल्हि कान्हे। असांजे बेरागढ़ में संत नगर में हिकिड़ो हो संत बाओ हो। वो दुका ॾाढा हणंदो हो, पर माण्हू ॿुधी इम्प्रेस थींदो हो कि हीअं लिखियल आहे। गुरुनि पाण ईअं चयो आहे, गुरु नानक देव साहिब जन। पोइ पंहिंजे मन जी ॻाल्हि त पोइ असां चऊंसि किथे लिखियल आहे, छा आहे, कहिड़े हंधि लिखियल आहे, त उहो जवाबु न। हुननि जो उद्देश्य हूंदो हो कि मनोरंजन थी वञे, ॻाल्हि वणे, बसि सुठी लॻणु खपे बिना प्रमाण जे। त उहा सुठी ॻाल्हि अगरि किथे लिखियल न आहे त उहो उनमें वज़न न हूंदो, उहा किरी पवंदी। त भक्ति, देवर्षि नारद चए थो, भक्तिअ खे प्रमाण जी आवश्यकता कान्हे, वो प्रमाण स्वरूप आहे। ज्ञान खे प्रमाण जी आवश्यकता हूंदी आहे। ज्ञान खे हूंदी आहे आवश्यकता, छो तो वो चैप्टर ही सॼो थ्योरिकल आहे। ये कल असां ॿुधोसीं, एरिया वाइज सत्संग थींदो हुजे
के कोई वॾो ग्रुप हुजे, कोई धर्म गुरु हुजे, कोई वॾो ज्ञानी हुजे, उनजे हेठि ॾाढा हुजनि, पंहिंजे पंहिंजे शहर में संभालींदा हुजनि, वरी उन हिकु शहर में बि अलॻि अलॻि एरिया में सत्संग कंदा हुजनि, संभालींदा हुजनि, त जेको कोई इनखे एरिया वाइज़ चइबो आहे। कंहिं एरिया में सत्संग थींदो हुजे, उहा सीट ते जेका वेठल हुजे एरिया वारी, उहा कुझु बि ॻाल्हाए, कुझु बि चए, पर उनखे प्रमाण त उनखां जेको मथे आहे उनजे शहर में उहो ॾींदो न, कि तूं सीट जे लाइक़ु आहीं या कान आहीं। उहो अगरि रिजेक्ट करे त हटी वेंदी, उहो ई तय कंदो। उन शहर जो जेको हिकु हूंदो आहे उहो एरिया डिसाइड कंदो आहे, पर उहो शहर जो जेको एरिया डिसाइड कंदो आहे उनजे मथां बि त कोई आहे, उहो उनखे प्रमाण ॾींदो, ऐं उनजे मथां जेको उन्हनि जो हेड आहे कोई बि थो थी सघे। हीअं सम्झो, एरिया वाइज़ जेका एरिया थी संभाले उहा आहे दीदी, ऐं जेका शहर थी संभाले उहा आहे दादी, ऐं जेको उनखां मथे सॼा शहर इंटरनेशनल हिकु ई आहे जेको संभाले थो, उहो आहे दादा। बस दादा की दीदी की दादी की वाणी, ईअं सम्झो। दीदीअ खे प्रमाण ॾींदी दादी, दादीअ खे प्रमाण ॾींदो दादा। सही आहे न? इन्हनि खे प्रमाण जी आवश्यकता पवंदी आहे, पर मूंखे ॿुधायो, अगरि तव्हांजो भॻवान सां प्यार हुजे, तव्हां पंहिंजे घर में वेही करे भॻवान खे यादि था कयो, भक्ति था कयो, त छा हिनजे लाइ सबूत जी प्रमाण जी आवश्यकता आहे छा? हिते ई सम्झी वञो कि नारद छो थो चए कि भक्ति प्रमाण स्वरूप आहे, उनखे कंहिं प्रमाण ॾियण जी आवश्यकता कान्हे। भगत खे ॿुधाइण जी ज़रूरत कान्हे कि मां भगत आहियां, ज्ञानीअ खे ॿुधाइणो पवंदो आहे कि मां ज्ञानी आहियां। ऐं उन दादा खां मथे बि कोई आहे, उन दादा खां मथे इहे ई आहिनि, मां जनता, जनता स्वीकार करे, जनता प्रमाण ॾे त ठीकु आहे, न त उहो बि मान्य कान्हे। पर भगत खे न जनता जी चिंता आहे, न दीदीअ जी, न दादीअ जी। भजन लिखो, दादा की दीदी की दादी की वाणी, दादा की दीदी की दादी की वाणी, जलेबी बना करके कर डाली ऐसी तैसी, असां हिन में कंहिंजो नालो खणूं कोन था, ठीकु आहे न? बस कोई बुरो कोन मञंदो, जेको बुरो मञंदो सम्झी वञो इहो उन लाइ लिखियो आहे। जले, अगर कोई चए मुंह सजाए करे हमारे लिए बोल रहे हो ना, तो चोस तूं जलेबी ही छा, असां तो ॻोल्हियूं पिया तोखे, तो एकदम चवंदी नहीं 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 मैं थोड़ी हूँ जलेबी, तो बस तूं भी गद गद ॻाल्हाए। अजी कंहिंखे ॾिसूं त सही आहे या न कान्हे, अहिड़ा त असां लिखंदासीं। लॉकडाउन में कहाँ भागी, दिखा न कोई रूप,
ज्ञान बता कर मोह बढ़ाया, गुना झूठ का झूठ मूठ बोल कर खुद को बताया भगवान, झूठ मूठ बोल कर दादा के दीदी की दादी की वाणी, पहिरीं हिननि मज़ाक उॾायो आहे ख़बर अथव, पर हिननि जेॾी महिल ॿावनि जे लाइ ॻाल्हायो त ईअं ई हिननि जी संगत खिलंदी हुई। असां को अधर्म कोन पिया था कयूं। इन्हनि ॿावनि जे लाइ, संतनि जे लाइ इन्हनि जो जेको बि हेड आहे न, मज़ाक उॾायो टिकाणनि जो, ॿावनि जो, संतनि जो, ऐं सभु ॾंद कढी खिलंदा हुआ। ऐं उहे न अध्यात्म जी ABCD उन्हनि खे ख़बर, न भक्ति त उन्हनि खे बिल्कुलु बि न ख़बर, फुल अहंकार ऐं मोह में फाथल। अॼु अस्तित्व उन्हनि खे जवाबु पियो थो ॾे, छो त तव्हां सुजाग थी चुका आहियो, तव्हां सम्झी चुका आहियो असां छा पिया था चऊं, असांजो उद्देश्य छा आहे, छा मिलणो आहे हिन सां असांखे, कोई फ़ाइदो आहे छा ॼण? बस कृष्ण भगवान जी शिक्षा जो पालन पिया था कयूं, बल्कि खतरो आहे इन्हनि जे खिलाफ़ ॻाल्हाइण। फ़ाइदो कुझु कोन्हे, लोभ कोन्हे, कोई स्वार्थ कान्हे, इहो बि उद्देश्य कान्हे कि उन्हनि जा माण्हू हेॾां अचनि असां वटि, खपनि ई कोन, केरु उन्हनि खे झेलींदो? ग़लतीअ सां अची बि वञे त उनजे दिमाग़ मां थोरी कढी सघंदासीं जलेबी। त बसि तव्हांजो थोरो मनोरंजन करणो हो, इहो उद्देश्य हो। इन्हनि खे खपेनि प्रमाण, दीदीअ खे दादीअ जो प्रमाण, दादीअ खे दादा जो प्रमाण, दादा खे जनता जो प्रमाण, ऐं जनता खे दीदीअ जो प्रमाण, एरिया वारी दीदीअ जो प्रमाण। ईअं हिन जो सर्कल पियो थो हले। पर भगत खे ज़रूरत ई कान्हे प्रमाण ॾियण जी कि मां सही आहियां। कोई अगर प्रमाण ॾे न त सम्झो वो भगत कान्हे। कोई चए मां भक्ति कंदी आहियां रोज सुबुह जो उथंदी आहियां सवेल, हेतिरो मां सुखमनी पढ़ंदी आहियां भगवान जे लाइ, हेतिरो मां ध्यानु हेतिरो कंदी आहियां, त हू तव्हां खां तारीफ़ पाइण थी चाहे, माना प्रमाण थी चाहे कि तूं प्रमाण ॾे मां भक्तियाणी आहियां, त उहा भक्तियाणी कान्हे। भगत खे प्रमाण कोन खपे, ज्ञानीअ खे प्रमाण खपे, उहो बि ॿियनि जो। भगत स्वयं प्रमाण आहे, कोई महसूस करे सके त करे, भक्ति प्रमाण आहे। गोस्वामी तुलसीदास मानस जी रचना कई तो सभिनी चई छॾियो कि इहो ग्रंथ बकवास आहे। रामचरित मानस लाइ काशीअ जे पंडितनि चयो भाई इहो ईअं ई आहे, संस्कृत में कान्हे, शुद्ध संस्कृत में कान्हे, रिजेक्ट कयनि। पर उनखे प्रमाण भगवान शिव ॾिनो, साईं भगवान जी हुई मंदिर में, सत्यम शिवम सुंदरम लिखियल। पर तव्हांखे हैरानी थींदी, तॾहिं बि उन्हनि खे कंफ्यूजन हो, काशीअ जे विद्वाननि खे। उन्हनि खे भरोसो हो हिक ॿिए महापंडित मधुसूदन सरस्वती कि अगर उहो चए कि तुलसीअ जो ग्रंथ प्रमाणिक आहे त पोइ असां मञींदासीं। अधु त मञी चुका आहियूं,
कि इनके भगवान शिव जो वरदान मिली वियो, पर उहो उनखे असां खां वधीक ख़बर आहे मधुसूदन सरस्वतीअ खे। त उन वटि खणी आया ऐं उहो सचो संत हो, अनुभवी, शास्त्रनि जो ज्ञाता। उन बि चयो कि बिल्कुलु सही आहे। त मां पियो सोचां कि भगवान ते बि विश्वास कोन्हे पंडितनि खे, विश्वास आहे कि महापंडित ते। त भगत जो प्रमाण त भगवान आहे, केरु विश्वास कंदो उन ते? न करे त न करे, हू पाण स्वयं प्रमाण रूप आहे भक्ति। ऐं मधुसूदन सरस्वती त सचो पंडित हो, ज्ञानी हो, सचो जंहिंखे चइजे। त उन प्रमाण ॾिनई तुलसीदास जो ग्रंथ प्रमाणिक आहे। न त जेके उहो थींदा आहिनि न जड़ लकीर जा फ़क़ीर, कि हीअं असां कॾहिं कोन ॿुधो आहे या नई ॻाल्हि आहे, उहे पाण वधीक नुक़सानु कंदा आहिनि। फेसबुक ते हिकु ॾाढी उहा हलंदी आहे ॻाल्हि, संत कुझु विरोध कंदा आहिनि कि हिकु स्त्री, हिकु माई व्यास गद्दीअ ते विहण जी अधिकारिणी कान्हे। ऐं पोइ हुनजे सपोर्ट में बि ॻाल्हाईंदा आहिनि सभु संत, छो त तव्हां स्त्री आहियो, तव्हां सम्झी सघो था कि 9 ॾींहं कथा हुजे, 7 ॾींहं कथा हुजे, या ॿिए बि ॻाल्हियूं, कि हिकु स्त्री पुरुषनि खे कीअं उपदेश कंदी, या व्यास ऐं शास्त्रनि में लिखियल आहे कि व्यास गद्दीअ ते विहण जो अधिकारी केरु आहे, केरु न आहे। जीअं शूद्र नथो वेही सघे, उन में स्त्री बि आहे। पर मां कमेंट कयो फेसबुक ते कि महाराज जी, अगरि स्त्रीअ जी कथा करण सां परिणाम सुठो निकिरे थो त असांखे ओॾां निहारणु खपे। अगरि रिजल्ट निकिरी थो अचे, इहो स्पष्ट वक्तव्य आहे कि तव्हां परिणाम ॾे निहारियो, त इन जे पुठियां विरोध छो था कयो कि स्त्री न करे, ही कथा न करे, हू न करे? अरे कोई भी करे न। कथा सत्संग उद्देश्य थोड़ी आहे। उद्देश्य आहे माण्हुनि जे मन में भक्ति प्रगट थिए ऐं माण्हू भगवान सां जुड़े। त अगरि वो स्त्रीअ जे माध्यम सां जुड़े थो त जुड़ण ॾियो न। हालांकि संभावना घटि आहे, इहा अलॻि ॻाल्हि आहे। स्त्रीअ जे द्वारा पुरुष भगत ठहंदा, इहा अलॻि विषय थी वई न। पर असां डायरेक्ट विरोध छो कयूं? असां चऊं करे, स्त्री भली करे, कोई बि करे, पर परिणाम अगरि नथो अचे त असां पोइ उनजो विरोध कयूं कि तव्हांजो तरीक़ो सुधारियो थोरो। असां बि कॾहिं विरोध थोरी कयो आहे कि जलेबियूं मायूं थी करे सत्संग छो थियूं कनि, इहो कॾहिं कोन विरोध कयो आहे। असां परिणाम खे ॾिसी करे सोचियोसीं थिए छा पियो थो। परिणाम ॾिठोसीं त सम्झी वियासीं मूल में गड़बड़ पई थी हले, उन जो विरोध कयोसीं। त मधुसूदन सरस्वती निष्पक्षता सां फ़ैसिलो ॾिनई कि तुलसीदास जो ग्रंथ प्रमाणिक आहे। भक्ति, छो त उहो भक्तिअ सां भरियल प्रमाण। गुरु ग्रंथ साहिब प्रमाणिक ग्रंथ आहे। जॾहिं गुरु ग्रंथ साहिब जो कमु हले पियो, संपादन कार्य गुरु अर्जन देव साहिब जन पिया कराइनि, त अनेक कवि, अनेक संत पंहिंजी बाणी दर्ज करण लाइ पहुचनि पिया उते। छो पिया चाहिनि? ऐं गुरुजन ॾाढनि खे रिजेक्ट पिया कनि। ॾाढो सोचे सम्झी करे दर्ज पई थिए बाणी। त तव्हां इहो ॿुधायो, हर कोई छो पियो चाहे कि मुंहिंजी बाणी दर्ज थिए? इन करे पियो चाहे कि गुरु ग्रंथ में उहा ई बाणी अची सघंदी जेका प्रमाणिक हूंदी। त हर को पियो चाहे कि मुंहिंजो अची वञे, हिन में हिकु लाइन रुॻो अची वञे, हिकु अखर ई मुंहिंजो अची वञे। त हिननि जे संग में मां बि, मूंखे बि सदियूं सदियूं ताईं माण्हू यादि कंदा। चाहना इहा हुई सभिनीनि जी कि गुरु ग्रंथ साहिब घर घर में उनजो आदर थींदो, हिकु हिकु वाणी मान्य मञी वेंदी। त काश मुंहिंजी बि लाइन अचे। पर जिन चाहना रखी उन्हनि जी वाणी कोन आई, ऐं जिन खे कोई मतिलबु ई न,
उन्हनि जी वाणी दर्ज थी वई। जिन हृदय सां भाव प्रकट कयो परमात्मा लाइ, त गुरु ग्रंथ साहिब अॼु प्रमाणिक ग्रंथ आहे जो असां हुनजो प्रमाण ॾींदा आहियूं। पंहिंजी ॻाल्हि बि सिद्ध करण जे लाइ गुरु ग्रंथ जो प्रमाण ॾींदा आहियूं ऐं मञिणो पवंदो आहे कि हुन में लिखियलु आहे त पोइ सही आहे। त ग्रंथ प्रमाणिक थींदा आहिनि भक्तीअ वारा। ज्ञान में त तर्क थींदा आहिनि, तर्क साबित करणो पवंदो आहे, सिद्ध करो। जे गणित थींदी आहे, सिद्ध कयो कि हीअं थींदो आहे। राम ने 7 फल खरीदे, 5 रुपए का एक फल, तो कितने हुए सिद्ध करो। त तर्क ॾेई प्रमाण ॾेई सिद्ध करणो पवंदो आहे ज्ञान खे कर्म में। पर हिन में थोड़ी भक्ति स्वयं प्रमाण स्वरूप आहे। ओशो चयो आहे कि परमात्मा तर्क सां सिद्ध कोन थींदो। ज्ञान में तर्क खपे, कंहिं ॻाल्हि खे सिद्ध करण जे लाइ तर्क, कि ऐसा होता है, ठीक है, तो ऐसा होता है, तो ऐसा होता है, तो ऐसा होना चाहिए ना। इनखे तर्क चइबो आहे, लॉजिक। जीअं तर्क ॾिबो आहे कि तव्हां पिया चओ न कि मौसमी जेका आहे उनजो तासीर थधो थींदो आहे। संतरे जो तासीर थधो थींदो आहे, त मूंखे त ख़बर कान्हे थधो थींदो आहे या गरम। मां चयोमांसि इहो ॿुधायो संतरा थींदा कहिड़े शहर में आहिनि? चई नागपुर में। त चयोमांसि नागपुर जो मौसम कहिड़ो हूंदो आहे? चई गरम। त जेका शइ गर्मीअ में गरम माहौल में पैदा थी थिए उनजो तासीर थधो हूंदो छा? इनखे छा चइबो आहे? तर्क। तर्क हिकु ॻाल्हि ॿुधो, तर्क जी काई प्रतिष्ठा कोन थींदी अथव। तर्क लोटो थींदो आहे, लोटो सम्झंदा आहियो, कॾहिं हिन पासे कॾहिं हुन पासे। तर्क हाणे हिनखे मां उहो बि थो साबित करे सघां कि तासीर थधो थींदो आहे। मां इहो थो चवणु चाहियां, तर्क जी काई प्रतिष्ठा का वैल्यू न सम्झिजो। ॾाढा माण्हू तर्क ॾेई करे पंहिंजी ॻाल्हि खे सही साबित करण जी कोशिश कंदा आहिनि। साबित सही थी वई त अहंकार में भरिजी वेंदा आहिनि, ऐं सही साबित न थी, तर्क सिद्ध न थियो त विषाद दुख में भरिजी वेंदा आहिनि, भई असांजी इज़त घटि थी वई। त तर्क जेको आहे उन ते वधीक न ध्यानु ॾिजो। ओशो त चयो आहे कि तर्क आहे न वेश्या थींदो आहे, कॾहिं हिन जे पक्ष में ॻाल्हाईंदो, कॾहिं हुन जे पक्ष में ॻाल्हाईंदो। कॾहिं चवंदो, जीअं हू वज़ीर राजा चवणु लॻो कि वाङण जी भाॼी, अॼु मूंखे वाङण पसंदि आहिनि। त वज़ीर चयईंसि, बिल्कुलु साईं, वाङण जहिड़ी का भाॼी कान्हे, अद्भुत भाॼी आहे। तर्क ॾेई छॾियईंसि, ऐं हुनजे मथे ते ताज हूंदो आहे राजा वांगुरु। थोरी देरि खां पोइ हुन राजा जी, मूंखे पर वाङण थोरी वणंदा आहिनि। त वज़ीर तर्क ॾिनईंसि न वणण जे फेवर में कि साईं सही ॻाल्हि आहे, हुनजो नालो ई बेगुण आहे, जंहिंमें कोई गुण न हुजे। त राजा चयईंसि, तूं कंहिंजे फेवर में आई? चयईंसि, मां तव्हांजे फेवर में आहियां। जेको तव्हां कंदा मां बसि उनखे सही सिद्ध करण जी कोशिश कंदुमि। त इनखे तव्हां ज्ञानी न सम्झिजो। हींअर छा पियो थो थिए समाज में? कोई तर्क ॾेई करे पंहिंजी ॻाल्हि सही साबित करे त उनखे ज्ञानी, होशियार, विद्वान तो चयो वञे। कोई चयो, देख तू टिकाणे में जाती है, 10 का नोट भी रखती है बाजे में, कभी 50 का रखती है, तू जोड़ कितने हो गए महीने में, और चंड पे कड़ा प्रसाद पे अलग पेटी में डालती है, ठीक है, और 1.5 घंटा तू जाती है वहाँ पे, तेरा समय खराब होता है, फिर तुझे मिलता क्या है? भजन। बस भजन सुन के अपना टाइम वेस्ट करके आ गई। ज्ञान तो है नहीं वहाँ पे।
हमारे यहाँ सत्संग में न पैसा न सेसा, हाँ तर्क बुधना वंजोस। तू आके देख, डिसिप्लिन देख, वहाँ पे कितने स्टैंडर्ड लोग आते हैं वहाँ पे, बड़े बड़े पैसे वाले लोग, और वहाँ पे कुछ भी वो नहीं है फालतू का झंझट। ऐसा भी नहीं कि व्रत रखो या इतनी माला जपो, कुछ नहीं है। इतनी सहजता से आनंद पूर्वक हम रहते हैं, और आनंद के साथ ही संसार से जाते हैं। विमान भी आता है वैंकुट से बाद में। हाँ तर्क तो सुठा था लगन ॿुधण में, छो तो उन सब तर्क हुन पासे ॾेई छॾिया ऐं उनखे विद्वान जो ठपो लगी हो। ज्ञान के तर्क खपंदा आहिनि, पर तर्क सां ईश्वर सिद्ध कोन थींदो। अगर तर्क सां ईश्वर सिद्ध थी वञे तो वो ईश्वर छाजो थियो, वो तो तर्क वॾो थियो न। माना तर्क पियो तो उनखे साबित करे वीचारे के कि भगवान आहे। माना भगवान के सिद्ध थियण लाइ तर्क जी सहायता थी वठणी पए। न, तर्क कुछ भी कान्हे उन जे अॻियां, भगवान जे अॻियां। विवेकानंद जेको स्वामी विवेकानंद, इहो ॾाढो तर्कशील माण्हू हूंदो हो, पढ़ियल लिखियल हो, ॾाढो होशियार पढ़ाईअ में, दर्शन शास्त्र जो हुओ छात्र। त इच्छा थियसि कि अगर भगवान आहे तो मूंखे कोई साबित करे ॾेखारे। पोइ जिन भी संतन वटि वञे पियो पुछण लाइ भगवान जे बारे में, उहे संत भी तर्क पिया ॾींदा वञनि त इहा बि ग़लती पई थिए। संत वञनि ॾींदा तर्क ऐं वञे तर्क कटींदो इहे विवेकानंद, उनजे तर्कनि जो जवाबु ॾींदो वञे। अगर ही आहे त पोइ हिन जो ही कीअं आहे? परमात्मा अगर असांखे पैदा कयो तो परमात्मा के कंहिं पैदा कयो? अहिड़ा अहिड़ा तर्क विवेकानंद जा। तो सब चुप पिया थी वञनि, छो त चेष्टा ही ग़लति पिया कनि। चाहे साधु हुजनि, आस्तिक हुजनि, उहे बि अगर ईश्वर के सिद्ध करण जी कोशिश कंदा, ऐं साम्हूं वारो जेको आहे न महा हू आहे तार्किक, जंहिंखे साबित करणो ई आहे कि ईश्वर कोन्हे, त उहो खटे वेंदो ऐं हीअ हाराए वेंदो। छो त तर्कनि सां साबित थियण वारो कान्हे परमात्मा, ॻाल्हियुनि सां सिद्ध न थींदो। त विवेकानंद सभिनीनि खां ईअं तर्कनि में जीतींदो रामकृष्ण परमहंस वटि पहुतो, ऐं उन सां गॾु उन जा दोस्त भी हुआ विवेकानंद सां गॾु। उहे ॾिसण आया हुआ मज़ो कि हाणे ही जेको आहे रामकृष्ण इहो बि हाराईंदो। विवेकानंद तर्क ॾींदसि, हू बि ॾींदो, पोइ सभु हाराईंदा आहिनि, हे बि हाराइजंदो, ऐं हे त हूअं ई दीनहीन लॻो पियो आहे। विवेकानंद डायरेक्ट वञी पुछईंसि कि तव्हां भॻवानु ॾिठो आहे? रामकृष्ण बि चईंसि हा। तूं ॾिसंदे, ॾिसणु चाहींदे? छॾ तर्क वर्क, साबित करण जी ज़रूरत ई कान्हे, डायरेक्ट। विवेकानंद चुप थी वियो। ॾिसणु चाहींदे? छा तूं तैयार आहीं उन लाइ? सिधो सो इहो ई प्रश्न, तर्क वर्क न। छा तुंहिंजी तैयारी आहे? रामकृष्ण इहो ई सभिनि खां इहो ई पुछंदो हो कि मां भॻवान खे त मोकिलियां तो वटि तुंहिंजे भीतर में, पर तुंहिंजी तैयारी केतिरी आहे? छा तूं तैयार आहीं, प्रिपेयर आहीं भॻवान सां मिलण लाइ? विवेकानंद चुप थी वियो कि मां त कॾहिं सोचियो ई कोन। त छा ईअं ई पुछण आयो आहीं या ॿाहिरां ॿाहिरां कि हुजे त ठीकु आहे, न हुजे त ठीकु आहे? तोखे खपे ई कोन छा? त जॾहिं खपे ई कोन त निकिर हितां। विवेकानंद चई न, मूंखे अगरि आहे त मिलणो आहे, त मिलणो अथई त हेॾो तूं निकितो आहीं, हेॾी हेॾनि दोस्तनि खे वठी, तैयार आहीं? छा तुंहिंजी तरफ़ां पूरी तैयारी आहे कि जॾहिं भी भॻवानु अचे त मूं वटि बिल्कुलु स्पेस आहे उन लाइ, मां तैयार आहियां? वञ, ॿिए दफ़े अची न त तैयार थी करे अचिजांइ, तैयारीअ सां अचिजांइ। ऐं चवंदा आहिनि रामकृष्ण परमहंस विवेकानंद खे लत हई हुई
उन में हू बेहोश थी वियो हो। पोइ जॾहिं उथियो जागृति आयसि त उनखे हू मटिजी चुको हो, हू कुझु ॿियो थी चुको हो। पोइ वियो त सही घर, पर हुन पंहिंजे हुन में लिखियो आहे संस्मरण में, किताब में लिखियो आहे विवेकानंद कि उन वक़्तु मूं सोचियो हो कि मां वरी वेंदोमांसि ई कोन, पर मां रही न सघियमि, मां रही कोन सघियमि। बसि पोइ मां वेंदो रहियोमांसि, सोच वरी अचां घर चवां हाणे कोन वेंदोमांसि। हीउ मूंखे चेंज पियो थो करे, हीउ मूंखे बिगाड़े पियो थो। न त विवेकानंद ख़बर अथव केरु हुजे आज? कांट जे जेके फॉरेनर जा दार्शनिक आहिनि, वॾा वॾा फिलोसॉफर, उनजी लेवल जो ही हिकु दार्शनिक हुजे हा। रामकृष्ण हिनखे सन्यासी ठाहे छॾियो, भगत ठाहे छॾियईंसि, ज्ञानी ठाहे छॾियईंसि। हा, तयारीअ जो अर्थ इहो ई आहे न, छा असां सभु कुझु छॾे चुका आहियूं, इज़त मान सम्मान सभु परवाह छॾी आहे, एॾी प्यास रखी आहे उनखे जो असां अपनाइण जे पुठियां सभु छॾे सघूं था। उहा तयारी कान्हे, बौद्धिक थी करे, तार्किक थी करे, ज्ञानी सॾाए करे बसि पुछूं पिया था भॻवानु आहे? ईअं भॻवानु आहे छा ॼाण? तुंहिंजे हिसाब सां थोरी आहे। त ज्ञान खे तर्क खपंदा आहिनि, ऐं तर्कनि सां कुझु ईश्वर सिद्ध थियणो कान्हे, बसि प्रमाण मिलणो आहे कि भाई हिन 12हों पास कयईं, हिन 10हों पास कयईं, ऐं हाणे त ईअं ई पिया था पास कनि, हा न? वाधायूं हुजनि, अगरि तव्हांजा ॿार पास थिया हुजनि 10 में 12 में, भई वाधायूं हुजनि, वॾो कमु कयो अथई, 10 में पास थियो आहे। असां त ॾाढी ॾुखी ॻाल्हि हूंदी हुई 10 में ऐं 12 में पास थियणु। त हिनजी कहिड़ी वैल्यू, इन्हनि प्रमाणनि जी छा वैल्यू थी? भगत जो प्रमाण आहे उनजो अनुभव, उनजी भक्तिअ जो सुख, उनजे प्रेम जो आनंद। ॾिसण वारे खे नज़र ईंदो, न ॾिसण वारे खे न नज़र ईंदो। ऐं भगतनि जे जीवन में जेके घटनाऊं थियनि थियूं, चमत्कार, उहो प्रमाण आहे। ज्ञानी जे जीवन में छा थींदो आहे? कुझु बि न। इनखे चमत्कार न चइजो कि असांजी दादी कार में ईंदी आहे, इहो चमत्कार आहे। या ईअं भी न चइजो कि हमने एक बार पूछा था दादी से कि हमारी बहू को बेटा होगा या बेटी होगी, दादी बस मुस्कुरा रही थी तो बेटा हो गया। फिर उसकी चेली ने बताया कि मुस्कुरा इसीलिए रही थी कि जाओ खुशी बांटो, आनंद की बात है। इनके चमत्कार न चइजो। ऐं बेटी थे साथ इसलिए तो मुस्कुरा रही थी, इसलिए तो जवाब नहीं दिया। समझो थोड़ो माण्हू जी चालाकी, चरिया थी वेंदा आहियो, थोड़ो कोई कन भरेव न कि चमत्कार। ये साइकोलॉजी थींदी अथव। 2 मायूं तव्हांजे दिमाग में भरनि न, देख देख कुछ नज़र आ रहा है, देख कुछ आ रहा है नज़र, हमको दिख रहा है। तो तव्हां चवंदा यार पता नहीं, अब इनको दिख रहा है तो चल दिख रहा होगा। इनके साइकोलॉजी चइबो अथव। चरिया न थी वञो, कोई भी कुछ चएव चमत्कार चमत्कार ये हो गया, ईअं चरिया न थियो। हा, पर भगवान चाहे त छा नथो करे सघे। भगवान अहिड़ा अहिड़ा चमत्कार पंहिंजे भगतनि सां कया आहिनि, अदृश्य रूप सां। भगत कोन दावो कयो आहे, न को भगतनि जे चेलनि कॾहिं को दावो कयो आहे कि भगतनि जा चेला थींदा ई कान्हनि। न को उन्हनि के दावो कयो आहे कि देख देख धन्य भगत के साथ ऐसा हो गया, नामे भगत को ऐसा दर्शन दिया। ये स्वमेव प्रमाण आहिनि भगतनि सां। भगवान प्रमाण ॾींदो आहे। हिकु भॼन आहे, ओ रखंदो
पैज प्रभु पंहिंजे प्यारन जी रखंदो पैज प्रभु पंहिंजे प्यारन जी जुग जुग में संत सचारन जी जुग जुग में संत सचारन जी रखंदो पैज प्रभु पंहिंजे प्यारन जी रखंदो बणियो सैने खातिर नाई हो बणियो अर्जन लाए रखवाही हो बणियो सैने जे खातिर नाई हो बणियो अर्जन लाए रखवाही हो बणियो कुबड़ीअ लाए त कन्हाई हो बणियो कुबड़ीअ लाए त कन्हाई हो अची शोभ कई सरदारन जी अची शोभ कई सरदारन जी रखंदो पैज प्रभु पंहिंजे प्यारन जी रखंदो पैज प्रभु गाए नामे जीत जियारी हुई मीरा सहर खां शाम छदाई हुई ओ अची बिरज में रास रचाई हुई अची बिरज में रास रचाई हुई रखी लज भगवान भोलारन जी रखी लज भगवान भोलारन जी रखंदो पैज प्रभु पंहिंजे बणियो नरसिंह खातिर सांवल शाह धणी पहला जलाए नरसिंह आयो धणी बणियो नरसिंह खातिर सांवल शाह धणी पहला जलाए नरसिंह आयो धणी ओही वाट प्रभुअ खे पाण वणी वाट प्रभुअ खे पाण वणी कई वाहर अची वेचारन जी कई वाहर अची वेचारन जी रखंदो पैज प्रभु पंहिंजे प्यारन जी रखंदो पैज प्रभु हर जुग जुग भगत उपाया प्रमाण तो ॾियांव हर जुग जुग भगत उपाया पैज रखदा आया राम राज इहो आहे चमत्कार चमत्कार न प्रमाण सबूत कि भक्ति भगत दर दर कोन भिटकंदो आहे ॿुधाइण लाइ कि मां सही आहियां न हू चवंदो आहे मां बस आहियां त आहियां भगवान आहे त आहे उपनिषद चवंदा आहिनि कि परमात्मा आहे कीअं आहे छो आहे उहो कुझु कोन मञिणो अथई त मञ ॼाणण जी कोशिशि कर न त असांखे कोई शौक़ु कान्हे
कोई ग्रुप कान्हे असांजो, कोई एजेंडो कान्हे, कोई सत्संग मिशन कान्हे जो असां हिक खे भई चऊं कि परमात्मा आहे ऐं उहो असां वटि आहे। भक्ति स्वयं में प्रमाण स्वरूप आहे। नारद चए थो उनखे कंहिं अन्य प्रमाण जी आवश्यकता कान्हे, उनखे कान्हे आवश्यकता प्रमाण जी। उनजो प्रमाण इहो आहे, 60 नंबर सूत्र आहे, शांति रूपात परमानंद रूपाच्य। उनजी शांति ऐं उनजो परम आनंद ही प्रमाण आहे। ज्ञानीअ वटि किथे हूंदो आहे शांति ऐं परम आनंद? भगत वटि हूंदो आहे शांति ऐं परम आनंद। इहो प्रमाण आहे। इहो प्रमाण कान्हे, पर प्रमाण इन जो आहे कि भगत अगरि ख़ुशि आहे, आनंद में आहे, प्रसन्न आहे, त इहो ई प्रमाण आहे कि भक्ति ही श्रेष्ठ आहे। ॿियो कंहिं में एतिरो फ़ाइदो कान्हे। भली तव्हां करे ॾिसो, भली सोचे ॾिसो कि धन वॾी उपलब्धि आहे, करे ॾिसो। पद वॾी उपलब्धि आहे, सीट ते वेहण वॾी उपलब्धि आहे, त हिकु दफ़ो त उन्हनि खे चेक त कयो। जंहिंजे बारे में सोचो था कि हीअ शइ मिली वञे त ॾाढी वॾी ॻाल्हि थी वेंदी, त हिकु दफ़ो उन सां मिली वठो जंहिं वटि उहा शइ आहे, पतो पइजी वेंदव। तव्हांखे लॻे कि शाहरुख खान सां शादी थियण ॾाढी वॾी ॻाल्हि थी वञे हा, त उनजी ज़ाल सां मिलो। तव्हांखे लॻे कि आमिर खान जी ज़ाल थियण ॾाढी वॾी गौरव जी ॻाल्हि हुजे हा, त हींअर हुन पंहिंजी ज़ाल खे तलाक ॾिनो आहे, ट्रिपल तलाक। पुछी ॾिसिजोसि हुन खां। इहे सभु चकाचौंध झूठियूं अथव। विटकी बिटकी तव्हांखे पतो पइजी वेंदव। सभु भक्तीअ में ई सार शइ आहे, शांति ऐं परमानंद। ऐं इहो ई उनजो सबूत आहे। उहो उनखे केॾा ॿुधाइण जी ज़रूरत कान्हे, मैं तो ऐसी त ही नारद भक्ति सूत्र पिया था हलनि। भक्ति कयो त ख़बर पएव कि तव्हां इहे सभु ॻाल्हियूं सही पियो थो चए नारद। ही उधारी न मिलंदी आहे। ही ॿियो कोई भक्ति करे असांखे मिली वञे, ईअं न थींदो आहे। या तव्हां जलेबी सत्संग में वञो ऐं दादी मथे ते हथ रखेव ऐं तव्हां सम्झो हाणे मूंखे कुझु करिणो ई कान्हे, सभु पाण ई थींदो। भक्ति ईअं न थींदी आहे। प्रेम ज़बरदस्ती थींदो आहे। छा कोई बांह पकड़े चएव चल इसके साथ तेरा आज से प्रेम होगा, ईअं थींदो आहे छा? उहो त जॾहिं ख़ुदि खे कोई वणी वञे, जीअं तव्हांखे मां वणी वियो आहियां। ये और बात है कि बोलते नहीं हो। अनुभव आहे भक्ति ऐं शांति। शांति निशानी अथव भक्तिअ जी। कोई अशांत हुजे, ॾाढो बेचैन हुजे, फड़ कंदो हुजे, त भक्ति कान्हे उन में, या कमी आहे अञा भक्तिअ जी। सवेल उथे ऐं फड़ जल्दी पढ़ी वरितई सुखमनी ऐं जल्दी पूजा पाठ करे वरितई। उन खां पोइ वरी सॼे घर खे नक में दम करे छॾियईं कि अञा सुम्हिया पिया आहियो, पुठिते आहियो सभु अञा। शांति अगरि न अथसि त भक्ति कान्हे, ईअं सम्झो। पोइ ईअं छो न कयूं, शांत रहण जी कोशिशि कयूं, आनंद में रहण जी कोशिशि कयूं, कृतज्ञ रहण जी कोशिशि कयूं। मन मां अहोभाव निकिरंदो वञे, धन्यवाद निकिरे, त शायदि भक्ति अची वञे। त पोइ जेको अनुभव थींदो न तव्हांखे आनंद जो ऐं शांतीअ जो, त तव्हांखे हिक खे ॿुधाइण जी ज़रूरत न पवंदी। हींअर जेके हरकतूं थियूं कनि न मायूं, सभु सम्झ में अचनि थियूं।
हरकत यही कि मेरे को इतना आनंद आ गया, इतनी शांति है मेरे को जब से मैं गुरु से जुड़ी। गुरु पूर्णिमा पे नाम दान लिया था मैंने, और उसके बाद जो शांति है ना मेरे को, तो शायद उन जे चक्कर में चरिया माण्हू त अची वेंदा, समझदार को न ईंदो कि तोखे ॿुधाइण जी छो थी ज़रूरत पए। तुंहिंजी शांति, तुंहिंजो आनंद तुंहिंजे घर में आया त तूं त चुप थी वञ भाई। भगत छो ॿुधाईंदो कंहिंखे? हो सिर्फ़ु इहो कंदो, प्रसाद विराईंदो भगत, हुनखे शांति मिली, आनंद मिली त हू हाणे विराईंदो, घोषणा कोन कंदो कि मेरे को मिला है। हू प्रेम में भरिजी करे हर कंहिंसां प्रेम सां हलंदो, सभिनीनि सां प्रेम सां ॻाल्हाईंदो, मुस्कुराए करे आदर भाव ॾेई करे ॻाल्हाईंदो। त धीरे धीरे असांखे सम्झ में अचे पियो थो कि नकली केरु आहिनि भगत ऐं असली केरु आहिनि। नकली जेके चिल्लाए चिल्लाए करे घोषणा कंदा आहिनि न, उहे आहिनि। त हाणे उमेदु आहे तव्हां त न कंदा कि मेरे को हो गया, जो रेखा को उस दिन हुआ था वो मेरे को भी मिल गया। इहो हाणे उमेदु आहे तव्हां न कंदा। भक्ति निजी प्राइवेट शइ थींदी आहे, परम गोपनीय, पंहिंजे लाइ सिर्फ़ु, त अनुभव बि पंहिंजे लाइ हूंदो आहे। उन लाइ प्रमाण जी आवश्यकता कान्हे। प्रमाण पाण ई तव्हांजो चहिरो ॿुधाईंदो, प्रमाण तव्हांजी मुस्कान ॿुधाए छॾींदी। त हिते अॼु विराम था ॾियूं, वरी पाण सुभाणे मिलूं था।